नादीम पंजन खां ईंदड़ पानी जा वेकरा सिंध में दाख़िल थियण शुरू थी विया आहिनि। गुड्डू बैराज वटि पानी जी सतह में वाध रिकॉर्ड कई वई आहे। इन हवाले सां असांजा वीडियो लिंक ते मौजूद आहे। गुड्डू मां मेरान टीवी जो रिपोर्टर शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं दरिया सिंध गुड्डू बैराज जे मक़ाम ते, जिथे पंजनद खां जेके ईंदड़ वेकरा आहिनि उहे सिंधु दरिया में दाख़िल थियण शुरू थी चुका आहिनि। इन वक्त दरिया सिंध गुड्डू बैराज वटि चाड़ वारी सूरत जारी आहे। दरिया सिंध गुड्डू बैराज वटि जेके काल पानी जा वेकरा हुआ उहे 3,70,000 क्यूसेक रिकॉर्ड किया है। हिन वक्त दरिया सिंध गुड्डू बैराज वटि जेके पानी जा वेकरा आहिनि उहे 3,90,000 क्यूसेक रिकॉर्ड किया आहिनि। पानी जा जेके हेठां वेकरा आहिनि उहे 3,62,000 क्यूसेक रिकॉर्ड किया आहिनि। इन निस्बत सां जेके 24 कलाकनि दौरान पानी जा वेकरा आहिनि उन्हनि में लॻभॻि 20,000 क्यूसेक वाध थी आहे। मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त इन वक़्तु जेको पंजनद वटि पानी जा वेकरा आहिनि उहे 4,90,000 हलनि था पिया, जेके 24 कलाकनि दौरान दरिया सिंध गुड्डू बैराज वटि पहुचंदा। जिथे दरिया सिंध गुड्डू बैराज वटि ईंदड़ 24 कलाकनि दौरान पानी जा जेके वेकरा आहिनि उहे 6 लाख खां 7 लाख क्यूसेक ताईं वञण जा जेके आहिनि सो इम्कान ज़ाहिर किया पिया वञनि। मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त दरिया सिंध गुड्डू बैराज में मुसलसल चाड़ अथव। जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उन्हनि लाइ पिणु ख़तरा वधी विया आहिनि। उहे मुकमल तौरु पाणी जी लपेट में अची सघनि था। ऐं अगरि पाणी 7 लाख खां जेको आहे सो 6 लाख ऐं 7 लाख क्यूसेक पाणी आयो त कचे जा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौरु पाणी जे लपेट में हूंदा ऐं उते जेके मुख़्तलिफ़ फसलूं राधल आहिनि उहे पिणु पाणी सां मुतासिर थींदा ऐं ॻोठ आहिनि जेके उहे पिणु मुतासिर थींदा। मां खे इहो ई ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो आहे त कंहिं बि इस्लाही सूरत खे मुंहुं ॾियण जे लाइ असां तयारु आहियूं। जेको पंहिंजो सिंध आहे ऐं सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुॾणु हरगिज़ असां न छॾींदासीं। जी।